उथो उथो ऐं नवा रूह पैदा कयो, नवा जिस्म पैदा कयो, नवा जज्बा पैदा कयो, नई राह अपनायो। उहा राह जेका मदीने वारे साईं जी राह आहे, उहो रस्तो जेको जन्नत ते वठी वञण वारो रस्तो आहे, उहो रस्तो जेको तरक्की जे आला मंज़िलुनि ते पहुचाइण वारो रस्तो आहे। उन रस्ते ते हलण जे लाइ आहे मुंहिंजो साथ अचो, हथ हथ में मिलाए इल्म ऐं अमल जे मैदान में निकिरी पऊं, क़ुरान जी मशाल हथ में खणूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत वारो झंडो हथ में खणूं, इहो काफ़िलो कतारे ईअं जो मकरूं त पोइ सिंध में छाइजी वञूं। इल्म जे ज़रिए, अमल जे ज़रिए, तहक़ीक़ जे ज़रिए, इल्मी मैदान में असां पंहिंजे दीन ऐं सुन्नत जो पैगाम ऐं रोशनी क़ुरान वारी खणी निकिरूं त ऊंदाहियुनि खे उजालनि में बदिलाए छॾियूं। असां